मज़मून फ़िज़िक्स क्लास ॾहों बाब 12 सबक़ 7 हिस्सो 3 बर्क़ मक़नातीसी लहरुनि जो इस्तेमालु यूज़िस ऑफ इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स। अस्सलामु अलैकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार, मां आहियां सनाउल्लाह महर। हिन वीडियो में जेको असां अॼु टॉपिक पढ़ंदासीं उहो आहे रोशनीअ जा तांदूरा ऐं अल्ट्रा वायोलेट शुआव, यानी ऑप्टिकल फाइबर एंड अल्ट्रा वायोलेट रेडिएशंस। तो प्यारा ॿारो, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असीं यूज़िस ऑफ इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव पढ़ी रहिया आहियूं ऐं हिन लेक्चर खां पहिरीं असीं डिस्कस कयोसीं माइक्रोवेव ऐं इंफ्रारेड जे बारे में। ठीकु आहे। तो हींअर असीं जेको आहे त सम्झंदासीं त ऑप्टिकल फाइबर छा हूंदी आहे ऐं उन खां बाद में अल्ट्रा वायोलेट रेडिएशन जेको आहे छा हूंदा आहिनि ऐं उन्हनि जो यूज़िस हिते असां पढ़ंदासीं। तो प्यारा ॿारो, सभ खां पहिरीं हिते जेको असां अॼु पढ़ंदासीं उहो आहे असां वटि ऑप्टिकल फाइबर, जंहिंखे असां सिंधीअ में रोशनीअ जा तांदूरा चवंदा आहियूं। अगरि जेकॾहिं असां ऑप्टिकल फाइबर जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त उनजे लाइ चवे थो द हाई फ्लेक्सिबिलिटी ऑफ ऑप्टिकल फाइबर्स मेक्स देम आल्सो आइडियल फॉर यूज़ इन द मेडिकल इंडस्ट्री। चवे थो ऑप्टिकल फाइबर बेसिकली छा हूंदी आहे प्यारा ॿारो, त ऑप्टिकल फाइबर जेका हूंदी आहे उहा हिकिड़ी क़िस्म जी सन्हड़ी लचकदार तार हूंदी आहे जंहिंजे अंदरि रोशनीअ खे गुज़ारे वेंदो आहे। पोइ उनजे लाइ असां इनखे रोशनीअ जा तांदूरा चऊं था। अगरि जेकॾहिं हिन स्टेटमेंट जी असां ॻाल्हि कयूं त इन जे लाइ चवे थो त रोशनीअ जे तांदूरनि जी तमामु घणी लचकदार हुजण करे जेको आहे इनखे मेडिकल इंडस्ट्री में यूज़ कयो वेंदो आहे। यानी ऑप्टिकल फाइबर जेको आहे उहा ज़्यादातर उनजो घणो इस्तेमालु जेको आहे उहो मेडिकल फील्ड में थिए थो। ठीकु आहे। तो इन सां गॾोगॾु हिकिड़ी ॿी बि शइ तव्हांखे ॿुधाईंदो हलां प्यारा ॿारो, त जेका असांजी इंटरनेट आहे, जेका असां इंटरनेट यूज़ कंदा आहियूं प्यारा ॿारो, पूरी वर्ल्ड लेवल ते हिक ॿिए सां जेको कम्युनिकेट कंदा आहियूं उहो बि असां ऑप्टिकल फाइबर जे थ्रू ई कंदा आहियूं। आम जेके तारूं हूंदियूं आहिनि उन्हनि जे ज़रिए जेका इंटरनेट हूंदी आहे उनजी स्पीड जेको आहे त घटि आहे, ऐं अगरि जेकॾहिं असां ऑप्टिकल फाइबर यूज़ कयूं था त उन इंटरनेट जी जेका स्पीड हूंदी आहे उहा ज़्यादा हूंदी आहे। पर हींअर वरी असां अञा एडवांस लेवल ते विया आहियूं त हींअर वरी असीं जेको आहे त सैटेलाइट यूज़ कंदा आहियूं इंटरनेट जे लाइ। ठीकु आहे। तो अगरि जेकॾहिं हिते असां ऑप्टिकल फाइबर जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त इहा मेडिकल फील्ड में किथे यूज़ थिए थी, इन जे लाइ जेको असांजे किताब में हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾिनो वियो आहे उहो ॾिनो वियो आहे एंडोस्कोप जो। ठीकु आहे। हाणे एंडोस्कोप छा थींदो आहे, इन जे लाइ चवे थो अ मेडिकल डिवाइस विच इज़ अ लॉन्ग ट्यूब ऑफ ऑप्टिकल फाइबर्स दैट enables doctors to see abnormalities in organs such as the stomach and intestine inside a human body. So प्यारा ॿारो, इन में चवे थो त एंडोस्कोप जेको आहे हिकु जेको आहे मेडिकल डिवाइस आहे जेको डॉक्टर जिस्म जे अंदरि मदे ऐं आंद्रे जे बीमारियुनि खे ॾिसण लाइ उन्हनि खे आइडेंटिफाई करण जे लाइ इस्तेमालु कनि था। एंडोस्कोप जेको हूंदो आहे उहो हिकिड़ी क़िस्म जो डिवाइस आहे ऐं उहो हिकु सनो ऐं लचकदार नलीअ जहिड़ो औज़ार थींदो आहे ऐं जंहिंजे आख़िर में रोशनी ऐं कैमरा वग़ैरह लॻल हूंदी आहे। ठीकु आहे। तो प्यारा ॿारो, अगरि जेकॾहिं असां एंडोस्कोप जी जेकॾहिं असां पिक्चर खे ॾिसूं त उहो कहिड़े क़िस्म जो औज़ार थींदो आहे ऐं उनजो जेको वर्किंग फंक्शन आहे उहो कहिड़े नमूने सां थींदो आहे, त इनखे सम्झण लाइ असां कुझु तस्वीरुनि खे ॾिसंदासीं। त सभ खां पहिरीं हिन क़िस्म जो हीउ जेको औज़ार आहे, हीउ जेको डिवाइस आहे, हिनखे असां चऊं था एंडोस्कोप। ठीकु आहे। हाणे इन जी हीअ हिकिड़ी तार हूंदी आहे जंहिंखे असां नली चऊं था। उहा तार जेको आहे कंहिं बि इंसान या कंहिं जानवर जे अंदरि दाख़िल कई वेंदी आहे। पोइ उन जा मुख़्तलिफ़ सोर्सिस आहिनि जितां दाख़िल कई वेंदी आहे। जेको आहे जेकॾहिं कंहिं दिमाग़ जो इशू आहे त पोइ उनजे नक मां जेको आहे त इहा तार दाख़िल कई वेंदी आहे, ऐं जेकॾहिं उनजे कंहिं इंटरनल ऑर्गन जेको फंक्शन ख़राबु आहे उनखे एक्ज़ामाइन करण जे लाइ उनजे वात मां दाख़िल कई वेंदी आहे। अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो, इन हीअ जेका तार हूंदी आहे या हीअ जेका नली आहे, इन में जेको आहे त टे शयूं हूंदियूं आहिनि। ठीकु आहे। हिकु त उन में लाइट लॻल हूंदी आहे, ॿियो उन में कैमरा लॻल हूंदी आहे, ऐं टियों जेको आहे त उन में हिकिड़ी तार सनड़ी अञा ॿी लॻल हूंदी आहे जेका मिसाल जे तौर ते जेकॾहिं को स्टोन वग़ैरह आहे उते या अहिड़ी का ॿी का शइ फाथल आहे त उनखे उहा तार जे ज़रिए उनखे उतां कढियो वेंदो आहे। ठीकु आहे। तो अहिड़े नमूने सां
हाणे जेकॾहिं असां हिन खे जेको आहे थ्रू पिक्चर सम्झण जी कोशिशि कयूं त इहो आंड्रे में कहिड़े नमूने सां हिन खे दाख़िल कयो वेंदो आहे त उहो हिन नमूने सां दाख़िल कयो वेंदो आहे। मिसाल जे तौर ते प्यारा ॿारो असांजे कंहिं वॾे या नंढे आंड्रे में कोई फॉल्ट आहे, काई बीमारी आहे, कोई इशू आहे त पोइ छा थींदो आहे त असांजे हिन वॾे आंड्रे में जेको आहे त हेठे तरफ़ खां हीअं दाख़िल कई वेंदी आहे इहा तार, ठीकु आहे, या नली। पोइ जंहिं जॻह ते को इशू हूंदो त उन जॻह तां वञी करे पोइ जेको आहे उनखे डॉक्टर जेके आहिनि वरी स्क्रीन ते जेको आहे उनखे ॾिसंदा आहिनि, या कुझु जेके असांजा एंडोस्कोप हूंदा आहिनि उन्हनि में ख़ुदि जेको आहे त हितां उहा स्क्रीन लॻल हूंदी आहे, या वरी कुझु में ईअं हूंदो आहे त इनखे कनेक्ट कयो वेंदो आहे जेको आहे कंप्यूटर सां, ऐं पोइ वॾे परदे ते वॾी स्क्रीन ते जेको आहे उहे डॉक्टर उन शइ खे एक्ज़ामाइन कंदा आहिनि, ठीकु आहे। तो प्यारा ॿारो, हींअर असीं टेक्नोलॉजी जे ज़रिए मॉडर्न साइंस जे बेसिस ते जेको आहे एंडोस्कोप खे जेको आहे त थोरो एडवांस खणी विया आहियूं, ऐं हींअर जेको आहे त असीं उनजी जॻह ते जेको आहे कैप्सूल बि यूज़ कंदा आहियूं, जंहिंजो कमु जेको आहे एंडोस्कोप जहिड़ो ई हूंदो आहे, ठीकु आहे। तो ही जेको आहे त वरी रोबोटिक हूंदो आहे, जंहिंखे असां ॿाहिरों कंट्रोल कंदा आहियूं। पोइ हिन कंहिं बि मरीज़ खे जेको आहे इहो कैप्सूल फकायो वेंदो आहे, ठीकु आहे। उहो जॾहिं उनजे मादे या उनजे आंड्रे ताईं पहुचंदो आहे त पोइ उनखे वरी उते असां जेको आहे त रोके करे पोइ उते असां उनजे उन पॉइंट ते जेको आहे उनखे एग्ज़ाम करे सघंदा आहियूं, ठीकु आहे। तो उनखां बाद में प्यारा ॿारो जेकॾहिं अॻिते अञा असां हलूं त उनजे लाइ चवे थो त डिफरेंट types of light sources are used in endoscopies such as LED, xenon, halogen and laser. These light sources are connected to the endoscope via a cable. तो प्यारा ॿारो, हिन जे चवण जो मतिलबु इहो आहे त असीं डिफरेंट टाइप जा जेके लाइट सोर्सिस हूंदा आहिनि उहे असां यूज़ कंदा आहियूं, कंहिंमें यूज़ कंदा आहियूं एंडोस्कोप में, ठीकु आहे। हाणे उन में जेके सोर्सिस असांखे ॿुधाए थो उहे चए थो LED लाइट बि थी सघे थी, उन में असांजी हिकिड़ी ज़ेनोन लाइट थींदी आहे उहा बि, या हेलोजन लाइट थींदी आहे, या असां लेज़र लाइट बि यूज़ कंदा आहियूं, ठीकु आहे। उनखां बाद में चए थो त इहे जेके लाइट सोर्सिस हूंदा आहिनि उहे असां कंहिंसां कनेक्ट कंदा आहियूं, जेको आहे एंडोस्कोप सां कनेक्ट कंदा आहियूं थ्रू केबल, ठीकु आहे। तो प्यारा ॿारो, हींअर असीं सम्झूं था वरी अल्ट्रावायलेट रेज़ या रेडिएशन, ठीकु आहे, जंहिंखे असां UV रेज़ बि चवंदा आहियूं। तो प्यारा ॿारो, अगरि जेकॾहिं असां अल्ट्रावायलेट रेडिएशन जे सोर्स जी ॻाल्हि कयूं त हू असांखे किथां मिलनि था, त इन जो जेको नेचुरल सोर्स आहे उहो आहे सिज। छो त जेके बि असांखे इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव मिलनि थियूं उहे मिलनि थियूं सिज खां, ठीकु आहे। त हीअ बि असांजी इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव जो हिकिड़ो पार्ट आहे। ऐं उनखां बाद में जेकॾहिं असां आर्टिफिशियल सोर्सिस जी ॻाल्हि कयूं त असांखे आर्टिफिशियल सोर्सिस मां कहिड़ी जॻह तां असांखे अल्ट्रावायलेट रेज़ या UV रेज़ असांखे मिली सघनि था, त उहे असांखे मिलनि था वेरी हॉट ऑब्जेक्ट्स मां, ठीकु आहे। जेके असांजा तमामु गरम ऑब्जेक्ट्स हुजनि उन्हनि मां असांखे जेको आहे इहे अल्ट्रावायलेट रेज़ जेको आहे मिली सघनि था। इन में जेके असांजा आर्टिफिशियल सोर्सिस अची था वञनि उन्हनि में हिकिड़ो असां वटि जेको सोर्स आहे उहो आहे सन बेड्स, ऐं उनखां बाद में ॿियो जेको सोर्स आहे उहो आहे वरी असां वटि सन लैम्प्स। हाणे इन्हनि खे अॻिते असां जेको आहे त डिस्कस कयूं था त ही सन बेड्स ते छाजे लाइ इस्तेमालु थींदो आहे ऐं सन लैम्प्स जेके आहिनि उहे छाजे लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। तो प्यारा ॿारो, अगरि जेकॾहिं असां अॻिते सम्झूं त अल्ट्रावायलेट रेज़ जेके आहिनि उहे असां आर्टिफिशियली कहिड़े नमूने सां प्रोड्यूस करे सघूं था, त उनजे लाइ असांखे चवे थो त UV is also produced by passing an electric current through the mercury vapors in the tube। चए थो जेके अल्ट्रावायलेट रेडिएशन हूंदा आहिनि प्यारा ॿारो, उनखे असां कहिड़े नमूने सां प्रोड्यूस करे सघूं था, कहिड़े नमूने सां उन्हनि खे असां जेको आहे त बणाए सघूं था। उनजे लाइ चवे थो त असां वटि हिकिड़ो एलिमेंट हूंदो आहे जेको आहे मरकरी, ठीकु आहे, जंहिंखे असां आमतौर ते सिंधीअ में पारो बि चवंदा आहियूं। इहो जेको एलिमेंट आहे प्यारा ॿारो, चवे थो त इन एलिमेंट जे वेपर्स मां, यानी इनखे असां जॾहिं बॉइल कयूं त बॉइल करण खां पोइ जॾहिं इन जा इहे वेपर्स निकिरनि, उन वेपर्स मां जॾहिं असां इलेक्ट्रिक चार्ज यानी उन मां असां इलेक्ट्रिक करंट जॾहिं गुज़ारींदासीं त असांखे अल्ट्रावायलेट रेडिएशन्स मिलंदा। उनखां बाद में प्यारा ॿारो, अल्ट्रावायलेट रेज़ जेके असां यूज़ कंदा आहियूं मुख़्तलिफ़ पर्पज़ जे लाइ, त उन्हनि खे असां कैटेगराइज़ कयो आहे टिनि जेको आहे टाइप्स में, ठीकु आहे। त उनजे लाइ चवे थो UV रेज़ आर डिवाइडेड इनटू 3 बैंड्स। हाणे पहिरीं जेका हुनजी टाइप आहे उहा आहे UVA, ॿी टाइप आहे UVB ऐं टीं टाइप आहे UVC, यानी अल्ट्रावायलेट रेडिएशन A, अल्ट्रावायलेट रेडिएशन B, अल्ट्रावायलेट रेडिएशन C, ठीकु आहे।
हाणे हिन टिन्ही खे जेको असां डिस्ट्रीब्यूट कयो आहे, जेके हुनखे असां कैटेगरी ॾिनी आहे, उहा ॾिनी आहे असां उन जे वेवलेंथ जे बेसिस ते। ठीकु आहे, त यूवी ए जेके आहिनि प्यारा ॿारो, उनजी जेका वेवलेंथ हूंदी आहे उहा हूंदी आहे 315 खां 399 नैनोमीटर ताईं। यूवी बी जी जेका वेवलेंथ जी रेंज हूंदी आहे उहा हूंदी आहे 280 खां 314 नैनोमीटर ताईं। ठीकु आहे, ऐं उन खां पोइ यूवी सी जेको हूंदी आहे उनजी रेंज हूंदी आहे 100 खां 279 नैनोमीटर ताईं। ठीकु आहे, तो प्यारा ॿारो जेकॾहिं असांजी वेवलेंथ घटि त फ्रीक्वेंसी वधीक। त हिते जेकॾहिं असां ॾिसंदासीं त असांजी जेका यूवी सी आहे उनजी वेवलेंथ जेको आहे घटि आहे ऐं उनजी जेका फ्रीक्वेंसी हूंदी वधीक हूंदी। ऐं उन खां बाद में यूवी ए जी जेकॾहिं ॾिसंदासीं त उनजी वेवलेंथ जेका आहे उहा वधीक आहे ऐं हिन जी जेका फ्रीक्वेंसी हूंदी उहा घटि हूंदी। उन खां बाद में हाणे असां अचूं था त हीउ जेको असांजो सनबेड्स आहे इहो छा आहे ऐं इन जो यूज़ेस जेको आहे कहिड़े नमूने सां थींदो आहे। ठीकु आहे, हाणे चवे थो त UV lamps that emits UVA and UVB radiations are used in sunbeds for artificial tanning। तो प्यारा ॿारो अगरि जेकॾहिं असां सनबेड जी ॻाल्हि कयूं त सनबेड उन्हनि इलाइक़नि में यूज़ कयो वेंदो आहे जिन इलाइक़नि में सिजु घटि निकिरंदो आहे। कुझु असांजी दुनिया में अहिड़ा मुल्क या अहिड़ा इलाइक़ा मौजूदु आहिनि जिते जेको आहे सिजु तमामु घटि निकिरंदो आहे। ठीकु आहे, या कुझु महीननि जा महीना जेको आहे त उहो सिजु निकिरंदो ई कान्हे को, पोइ उते बि जेको आहे त इंसान रहनि था ऐं उन्हनि खे बि जेको आहे त सिज जे रोशनीअ जी ज़रूरत पवे थी। पोइ जॾहिं सिज जी रोशनी असां इंसाननि खे न मिलंदी त पोइ छा थींदो आहे त असां जे इंसान जे जिस्म में जेको विटामिन डी आहे उनजी कमी थी वेंदी आहे ऐं उन खां पोइ असांजा हॾा जेको आहे त कमज़ोर थी वेंदा आहिनि। जिस्म जी जेका असांजी जिस्म जी जेका खल आहे उन में जेको आहे त इंफेक्शन उन में बीमारियूं पैदा थींदियूं आहिनि। ठीकु आहे, पोइ छा थींदो आहे त साइंसदाननि हिन क़िस्म जी हिकिड़ी डिवाइस ठाही आहे। हाणे इन में चवंदी आहे प्यारा ॿारो, इन में जेको आहे त असां जूं लाइट्स लॻल हूंदियूं आहिनि जंहिंखे असां सन लैम्प्स चवंदा आहियूं। ठीकु आहे, हाणे उहे जेके लाइट्स आहिनि उहे उन्हनि में जेको आहे त यूज़ कई वेंदी आहे अल्ट्रावायलेट ए ऐं अल्ट्रावायलेट बी रेडिएशन। ठीकु आहे, पोइ उहो सॼो जो सॼो इंसानु जेको आहे उहो हिन डिवाइस में जेको आहे सुम्ही पवंदो आहे। ठीकु आहे, उन खां पोइ हिन डिवाइस खे जेको आहे त बंदि कयो वेंदो आहे कुझु टाइम जे लाइ। डॉक्टरनि जी निगरानीअ में हिन डिवाइस खे जेको आहे त बंदि कयो वेंदो आहे ऐं कुझु टाइम खां बाद में उहो उन इंसान जी जेका उहा जिस्म जी ज़रूरत हूंदी अल्ट्रावायलेट रेडिएशन जी उनखे जेको आहे त पूरो करे बाद में उनखे वरी ॿाहिरि कढियो वेंदो आहे। ठीकु आहे, उन खां बाद में प्यारा ॿारो पंहिंजे चहिरे जी जेका खल आहे उनखे जेको आहे त बहितर बणाइण जे लाइ उनखे उनजे कलर खे करेक्ट करण जे लाइ बि जेको आहे सनलैम्प्स जो इस्तेमालु कयो वेंदो आहे। ठीकु आहे, उन खां बाद में ॿियो जेको असांजो यूज़ थिए थो अल्ट्रावायलेट जो उहो थिए थो वरी फ्लोरोसेंट में। ठीकु आहे, यानी कोई जिस्म असांजो चमकंदड़ हुजे या ईअं खणी चऊं त कोई जिस्म जेको असांखे रोशनी ॾिए। ठीकु आहे, हाणे इन जे लाइ जेकॾहिं असां सम्झूं त इहो कहिड़े नमूने सां थिए थो, चए थो त वेन एब्ज़ॉर्ब्ड इन यूवी some materials convert their energy into light and glow. This phenomena is called fluorescent। तो प्यारा ॿारो हाणे चए थो त ही हिकिड़ो अहिड़ो प्रोसेस आहे, अहिड़ो फिनोमेना आहे जंहिंमें कोई जिस्म जेको आहे कोई मटीरियल जेको आहे उहो अल्ट्रावायलेट रेडिएशन खे एब्ज़ॉर्ब करे थो। एब्ज़ॉर्ब करण खां बाद में उहो वरी उन एनर्जीअ खे कन्वर्ट करे थो लाइट में। जॾहिं उहो लाइट में कन्वर्ट करे थो त पोइ हू जेको आहे वरी चमके बि थो। तो प्यारा ॿारो हिन क़िस्म जूं कुझु असां वटि लाइट्स हूंदियूं आहिनि जेके यूवी रेस खे एब्ज़ॉर्ब कंदियूं आहिनि, उन खां पोइ वरी ही ग्लो कंदियूं आहिनि। ठीकु आहे, टी जेका यूज़िस आहे अल्ट्रावायलेट रेडिएशन जी प्यारा ॿारो त उहा आहे वरी असांजी स्टेरिलाइज़ेशन जी। ठीकु आहे, हाणे स्टेरिलाइज़ेशन कंहिंखे चवंदा आहियूं? स्टेरिलाइज़ेशन चवंदा आहियूं असां जीवड़नि जी सफ़ाई। ठीकु आहे, जेके असांजा हार्मफुल बैक्टीरियाज़ हूंदा आहिनि उन्हनि खे मारण जे लाइ बि जेको आहे असीं अल्ट्रावायलेट रेडिएशन जो यूज़ कंदा आहियूं, जंहिंजे लाइ चवे थो त किलिंग ऑफ हार्मफुल बैक्टीरिया बाय यूज़िंग UVB एंड UVC। चए थो जेके असांजा जेको आहे हार्मफुल बैक्टीरियाज़ हूंदा आहिनि असांजे जिस्म में या कंहिं जानवरनि में, त उनखे उन हार्मफुल बैक्टीरियाज़ खे उन जीवड़नि जी सफ़ाई करण जे लाइ असां बि अल्ट्रावायलेट रेडिएशन जेको आहे यूज़ कंदा आहियूं। पर उन्हनि में जेका असां कैटेगरी जेका असां बैंड यूज़ कंदा आहियूं उहा हूंदी आहे UVB ऐं UVC। ठीकु आहे, तो मूंखे उमेदु आहे त तव्हांखे अॼु जो हीउ टॉपिक जेको आहे सम्झ में अची वियो हूंदो। तो हिन टॉपिक खे हिते असां ख़तमु था कयूं। इंशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।